वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी शुरुआत में अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ISPR जे हवाले सां त बनूअ में सिक्योरिटी फोर्सिस जी फितना अल ख़वारिज ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे, जंहिंजे नतीजे में 1-2 भारत मारिजी विया आहिनि। अहम ख़बर सां नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। बनूअ में सिक्योरिटी फोर्सिस जी फितना अल ख़वारिज ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे। फोर्सिस जी कार्रवाईअ में भारतीय हिमायत याफ़्ता 2 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में वहीदुल्ला उर्फ़ मुख़्तियार ऐं हिकु आपघाती बमबार शामिल आहिनि। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां आपघाती जैकेट, बारूदी मवाद ऐं हथियार हथ आया आहिनि, जॾहिं त मारिजी वियलनि में वहीदुल्ला सिक्योरिटी फोर्सिस ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में मुलविस रहियो आहे। ISPR जो वधीक चवणु आहे त केतिरनि ई ॾोहनि में मुलविस रहिया आहिनि इहे ॿई कारिंदा। बनूअ में सिक्योरिटी फोर्सिस जी फितना अल ख़वारिज ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। ISPR पारां पधिराई जारी कई वई आहे। फोर्सिस जी कार्रवाईअ में भारतीय हिमायत याफ़्ता 2 ख़ारिजी मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में वहीदुल्ला उर्फ़ मुख़्तियार ऐं हिकु आपघाती बमबार शामिल आहिनि।